पीडीएम अगवान खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त न बुधण जोगी करार ॾेई रद्द थी वई आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट लाॻापियल फोरम न हुजण वारो रजिस्ट्रार ऑफिस जो एतराज़ बरक़रार रखियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जो चवणु आहे त जिन अदालतनि बाबति बयान ॾिना उन्हनि सां राब्तो करियो। ख़बर अवां शेयर कई पिया। पीडीएम अगवान खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त न बुधण जोगी करार ॾेई रद्द कई वई आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट लाॻापियल फोरम न हुजण वारो रजिस्ट्रार ऑफिस जो एतराज़ बरक़रार रखियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जो चवणु आहे त जिन अदालतनि बाबति बयान ॾिना उन्हनि सां राब्तो कयो वञे। पीडीएम अखबारनि खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त न बुधण जोगी करार ॾेई रद्द कई वई आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट लाॻापियल फोरम न हुजण वारो रजिस्ट्रार ऑफिस जो एतराज़ बरक़रार रखियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जो चवणु आहे त जिन अदालतनि बाबति बयान ॾिना उन्हनि सां राब्तो कयो वञे। ख़बर अवां शेयर कई पिया। पीडीएम अखबारनि खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त न बुधण जोगी करार ॾेई रद्द कई वई आहे।